जेकबाबाद भरिसां सदर थाणे जी हद ॻोठ सैयद कमाल शाह बाईपास भरिसां मामूली ॻाल्हि तां जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं नतीजे में शौकत जखराणी, मनसब जखराणी, इनायत जखराणी, सलामत जखराणी, बाक़िर जखराणी ऐं जेएन जखराणी सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जेकाबाद में सदर थाणे जी हद जे में उते आहे ॻोठ सैयद कमाल शाह जे भरिसां उते बाईपास वटि मामूली ॻाल्हि तां जखराणी बिरादरियुनि जे ॿिनि धुरियुनि में जेको आहे झेड़ो पेश थियो आहे, जंहिंमें धुरियूं हिक ॿिए ते लठियूं ऐं सरोटा ऐं कुहाड़ियुनि जो जेको आहे हिक ॿिए मथां वसकारो लाहे ॾिनो, जंहिंमें धुरियुनि जा 12 माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु सख़्तु जेके आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंमें ज़ख़्मी आहे शौकत जखराणी, मनसफ जखराणी, इनायत जखराणी, सलामत जखराणी, काबिर जखराणी, चंदर जखराणी जेको आहे हिन वक़्तु सख़्तु जेके आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंमें ज़ख़्मी खे जेकाबाद जी सिविल अस्पताल इलाज लाइ जेको आहे उते उन्हनि खे दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे इहो ॿुधायां त झेड़ो जेको धुरियुनि में पेश थियो आहे, जंहिंमें मोबाइल फ़ोन जे गाने तां जेको आहे झेड़ो ॿुधाए पियो वञे, जंहिंमें धुरियूं जेके हिक ॿिए ते लठियूं ऐं सरोटा कुहाड़ियुनि जो जेको आहे हिक ॿिए मथां वसकारो लाहे ॾिनो। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।